अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 सेप्टेम्बर सैटरडे। 11 थिया आहिनि। कम वारी माई हाणे वई ऐं बसि असां ज़िंदा आहियूं। लाइट बंदि आहे सो अलहमदिल्ला पोइ बि ठीकु आहे। त मां बसि हाणे उथी आयमि। मां चयमि थोरो व्लॉग जी इब्तिदा कजे। घर जा सना कम त काफ़ी सारा करे छॾिया आहिनि। अॼु सुराण बि घर में आहे त उहो बि मूंखे सुख आहे ऐं सुराण घर में हुजे त मूंखे थोरी एक्स्ट्रा निंड करण जो टाइम मिली वेंदो आहे। उहा मां करे वरिती हुई। अञा नाश्तो वाश्तो करे वांदा थियासीं त लाइट हली वई। हीअ असांजी ॿिली सदोरी हिते वेठी आहे ऐं यास्मीन लिखियो शायदि त पाणी जेको छांव में शेड में रखो त हिते उस न ईंदी आहे। हे मथां वणु आहे न निम जो, इन करे हिते इहा ॿिली वेठी बि सॼो ॾींहुं हिते ई हूंदी आहे त हिते घणो करे उस न ईंदी आहे। ईअं हल्की का छिटी थोरी देरि लाइ ईंदी आहे वण जे करे। सो हिन महिल हीअ मसरूफ़ आहे पाणी पीअण में। ऐं खाधो जेसि ताईं आहे न, खाधो हिननि खे असांजे पाड़े वारो हिकिड़ो ॿाहिरि ॾाढो सारो खाधो विझंदो आहे त ॿिलियूं खाईंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हाणे मां हिननि प्लांट्स खे ॾींदमि पाणी, छो त अंदरि मां न सिलाई थी करे सघां न कोई ॿियो कमु थी करे सघां। इन करे उहो कमु कंदमि जेको बिना बिजलीअ जे थी सघंदो हुजे। हीअ मुंहिंजी वरी काफ़ी वधी वई आहे। सो हाणे बसि कम जी इब्तिदा कयूं था, छो त वेही करे ॾींहुं नथो गुज़ारे सघिजे। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जेको आहे काफ़ी थधी हवा आहे। गर्मी इलाही घटि आहे, हालांकि उस एॾी तेज़ आहे जंहिंजी हद न आहे, पर पोइ बि हवा थधी आहे। पोइ जेको झोलो पियो लॻे या ॿुट पई थी वञे उहा न आहे। सो शुक्र आहे अलाह जो, हिन महिल इलाही सुठो थो फील थिए असांखे। ऐं अॼु मां बि ॿिलीअ खे ऑब्ज़र्व करे रही आहियां बकौल तव्हां मां कुझु माण्हुनि जे त इहे प्रेगनेंट आहे, अलाह ॼाणे। सो ॾिठो वेंदो, फ्यूचर में ख़बर पइजी वेंदी। 12 थिया आहिनि, लाइट अची वई आहे ऐं मां अची वई आहियां पंहिंजी हिते सिलाई जे एरिया में। छो त मां बिल्कुलु हिन महिल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रिली सिबण थी चाहियां। ऐं हिकु त हीअ रिली थोरी डिटेल में आहे, हिन में कमु घणो आहे, उनखे बि देरि लॻी आहे। ॿियो मां हिनखे वीचारी खे टाइम बि घटि ॾिनो आहे। हीअ सिबंदमि त पोइ ॿियूं बि शुरू कंदमि न। सो मां सभु कुझु छॾे हिते फ़िलहालु सिलाई थी कयां। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह करे मां हिन रिलीअ जो सेंटर पूरो कयो आहे। हे कंप्लीट करण खां पोइ हिन जे ॿाहिरां मां हीअ पटी ॾिनी आहे। हाणे हिनखे डिज़ाइन वारो बॉर्डर लॻंदो, पोइ प्लेन बॉर्डर्स लॻंदा हिन जी साइज़ खे पूरो करण लाइ। बॉर्डर मां हिते कुझु ठाहिण जी कोशिशि बि कई आहे, पर मूंखे अञा कुझु कटिंग्स खपंदियूं। सो कटिंग्स खुटल आहिनि, कुझु कलर्स खुटल आहिनि, उहे कटे वठां त उनखां पोइ मां वरी बॉर्डर शुरू कंदमि इंशाअल्लाह। पर हाणे मां पढ़ंदमि निमाज़, छो त अज़ान अची वई आहे ॿिए पहिरीं जी। उनखां पोइ वेंदमि किचन में लंच ठाहिणु। तक़रीबन 3 थियण वारा आहिनि ऐं अॼु जीअं त असां उथियासीं बि देरि सां, नाश्तो देरि सां कयो था, लंच बि देरि सां। ठीकु आहे, त लंच में असां ठाहियो आहे ही खटियूं अरबियूं जेके असां अक्सर ठाहींदा रहंदा आहियूं। उन सां गॾु मां इहे पचायो आहे मास्ची दाल ऐं कीमो। ऐं हिन जी हाणे मां वीडियो ठाहे चुकी आहियां, जेका इनशाला अॼु सुभाणे में शेयर थींदी। ऐं हाणे तओ रखियो अथमि चुल्हे ते, मां पचाईंदमि मानियूं ताज़ियूं गरम गरम। ऐं पोइ असां कंदासीं लंच खां पोइ कुझु देरि रेस्ट कयमि। उनखां पोइ कुझु कटिंग्स करे उहे मां सिबी वरितियूं आहिनि। पटो ठाहियमि रिलीअ जो, पूरो न ठाहियो आहे, बसि थोरो ठाहियो अथमि, जेको ॿिनि पासनि खां, सो ॿिनि पासनि खां बि कंप्लीट न हुयो आहे, सिर्फ़ु ईअं एतिरो ठाहियो आहे जो हीअं कुंड तां लॻी सघे। त मां ॾिसां त लॻे कीअं थो। सो हीअ मां बार बार ठाहियो आहे, पर पोइ बि हिकिड़ो शौक़ु, छो त हीअ सॼी डिज़ाइन जेका आहे न इहा ट्राइंगल्स आहे, त मां हिन जो बॉर्डर बि रुगो ट्राइंगल्स मां ठाहियो आहे। बॉर्डर में मां स्क्वायर्स यूज़ न कया आहिनि। त हीअ त अञा हलंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अञा हे कंप्लीट थिए, पटो 4 पासा लॻे, उनखां पोइ हिनखे 2 प्लेन पटा लॻंदा। या ॾिसंदमि जेतिरो हिकु लॻे या 2 लॻनि, जेतिरे में हिन जी ड्रेग ऐं वेकर पूरी थिए। सो अॼु काफ़ी सारो कमु कयो आहे हिन रिलीअ जो। एतिरा ॾींहं जेको मां हिनखे टाइम न ॾिनो हो, अॼु कसर मां पूरी कई आहे माशाअल्लाह सां। पर हाणे मां हिनखे बंदि थी कयां। 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, निमाज़ पढ़णु वेंदमि ऐं उनखां पोइ छा कंदमि उहो यकीनन तव्हां सां उहो बि शेयर थींदो। सो हीअ आहे सूरत हाल। अॼु मां कढियूं बॉटल्स, हिनखे भिॼायां थी। कुझु ठाहिणो मूंखे, क्राफ्ट जी वीडियो ठाहिणी, त हिननि ते ग्लू लॻल आहे। सो हिननि खे फ़िलहालु भिॼाए रखंदमि। कुझु ढक ॿिया बि खपंदा, त हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहिणी हुई। पर फ़िलहालु त मां वञा थी ॿाहिरि पाणी ॾियणु ॿाहिरियुनि प्लांट्स खे। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, सो हीअ रओ खयमि। हाणे वञा थी मां ॿाहिरियुनि प्लांट्स खे पाणी ॾियणु। हिननि खे रखी थी वञा, ॿिन्ही खे पाणी में भिॼाए, त जीअं हिननि जो इहो स्टिकर ऐं ग्लू वग़ैरह जेका बि आहे उहा लही वञे।
ॿाहिरि प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियो ऐं हिननि सभिनी खे त मां सुबुह ई ॾेई छॾियो त हिननि खे ॾियण जी ज़रूरत न पई। कमु ख़तमु थी वियो। ॿाहिरां जो पाइप ॿेड़े रखी छॾियमि। ॿिली कोन्हे, सैर ते वई आहे या ईअं उथी वेंदी आहे, इलाही देरि ॿाहिरि घुमी फिरी खाई पी वरी अची वेंदी आहे वापसि। पाइप वापसि रखियमि, बाल्टी वरी बि भरे छॾी अथमि। सुबुह जो ॾिसंदमि जिन ॿूटनि खे ज़रूरत हूंदी पाणी जी उन्हनि खे वापसि पाणी ॾेई छॾींदमि। सो हाणे हलूं था अंदरि। हिननि खे मां भिॼाए छॾियो त हिननि जा स्टिकर्स बिल्कुलु नरम थी विया त लाहे साफ़ु करे रखिया आहिनि। कुझु ॿिया बि ढक कढी आई आहियां। हे मां इंटरनेट तां हिकिड़ो ॾिठो डिज़ाइन त मूंखे वणियो ॾाढो ऐं उहे मटीरियल मां वटि पिया सॼा त मां सोचियो कुझु मां बि ठाहियां थी अहिड़ो। सो ज़ाहिर इंसानु सॼी उमिरि सिखे थो ऐं हिक ॿिए खां ई सिखे थो, पर अॼु इहो पॉसिबल न आहे छो त मां इलाही थकिजी चुकी आहियां। मां शेयर घटि कयो आहे पर कमु घणो कयो आहे। सो कयूं था हाणे तव्हां सां गपशप, पोइ व्लॉग खे कंदासीं ख़तमु। सो कचहरी टाइम आहे हाणे, ॻाल्हाइण लाइ कुझु घणो कोन्हे ऐं थकिजी पई आहियां इलाही सारो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त राति जी मानी बि मूंखे कुझु एतमामु न आहे करिणो। मंझंदि जेको दाल कीमो पचायो उहो बि पियो आहे। राति जो चाइनीज़ राइस ठाहियासीं कल्ह, त उहो चिकन ऐं उहे चांवर बि पिया आहिनि त असांखे पचाइण जी ज़रूरत न आहे। इहो ई कुझु असां खाईंदासीं अल्हम्दुलिल्लाह। ऐं टाइम पास त न आहे, सुठो खाधो पियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। त तंहिंजे करे यानी उहो मूंखे कमु करिणो कोन्हे। थी सघे थो राति जो मां कुझु कटिंग करे रखां रिलीअ जी, जेको बॉर्डर ठाहींदमि। थोरो ठाहियमि जेको ॿिनि कुंडनि ते, बसि हिकिड़ी कुंड ते रुॻो हणी ॾिठो आहे, ॿिन्ही पासनि आहे टुकरी टुकरी, त ईअं पंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ। ऐं इहा बि रिली जेका गिफ्ट में ई वेंदी। ऐं हिन महिल ताईं मां जेके ठाहियूं सभिनी में ॾुखी यानी टाइम टेकिंग इहा आहे, जंहिं घणो टाइम बि वरितो आहे। ऐं शायदि मां हिनखे घणो टाइम इन लाइ बि न ॾिनो आहे जो हिन ते इलाही वेह त वरी ॾाढी देरि में थी वधे, पर बहरहाल ठाहिणी त आहे मूंखे हर हाल में। सो इहा गिफ्ट में वेंदी ऐं हिकिड़ी ॿी अञा नेक्स्ट जेका ठाहींदमि उहा बि गिफ्ट में वेंदी। उनखां पोइ मूंखे राजी ऐं हादिया जा कपिड़ा लाज़मी सिबणा आहिनि। थोरो रिलियुनि खे गैप ॾींदमि त, पर यकीन कयो त मुंहिंजे कबट ते शायदि कोई 5% फ़र्क़ु पियो हूंदो, ओतिरो ई भरियलु आहे। ऐं हालांकि जेके रिलियूं मां सिबंदी थी वञा उहे उन कबट में वापसि नथी रखां, उहे ॿिए हंधि थी रखां, छो त इहे सभु ॻोठ वेंदियूं धागनि मां सिबजण लाइ। ऐं इन्हनि जा हेठियां तह बसि मां मापे रखंदी थी वञा ऐं मथियां तह डिज़ाइन वारा थी ठाहियां। ऐं असां वटि पुराणो कपिड़ो सफ़ा न आहे जेको असां हिननि में अंदरां विझराईंदासीं। त जीअं मां पहिरियों बि तव्हांखे ॿुधायो त सेकेंड हैंड कपिड़नि मां पुराणी चादरूं या पुराणा पर्दा जेके सॉफ्ट हुजनि कॉटन जा उहे वठी पोइ असां उहे हिन में विझराईंदासीं अंदरि सभिनी में। त ईअं असांजो जेको आहे कमु बि थी वेंदो। ऐं कपिड़ा जेके लॉन जा कपिड़ा त कंहिंखे ॾियण जे लाइक़ु ई न आहिनि। ऐं जेके उहे सफ़ा यानी चुल्हा उघी मां त उछलाईंदी आहियां, टुकड़ा करे रखंदी आहियां, चुल्हा उघी उछलाए छॾींदी आहियां। या ईअं सफ़ाई में सिलाई मशीन जो तेल साफ़ु कयो, कुझु बि यानी अहिड़नि उघण पुघण जे कमनि में। ऐं बाक़ी जेके सियारे जा हूंदा आहिनि उहे थोरी सुठी कंडीशन में हूंदा आहिनि त चाहींदा आहियूं त कोई न कोई पाए वञे, त उहे बि असां कंहिंखे न कंहिंखे ॾेई छॾींदा आहियूं। त बहरहाल अॼुकल्ह हर शइ जो हल मौजूदु आहे, इहो को मसइलो ई न आहे त असां वटि पुराणो कपिड़ो न आहे। पुराणो कपिड़ो बाज़ारि में मिले थो पैसनि सां, इहे ई पुराणी चादरूं वग़ैरह पुराणा पर्दा। सो इहे आहिनि कुल हाल अहवाल। ऐं कुझु क्राफ्ट जी वीडियोज़ में बि साह टंगियल आहे। त अॼु मथे वियमि कम सां त कबट मां इहे बोतलूं कढी आयमि जेके मूंखे सूटेबल लॻियूं पंहिंजे नए क्राफ्ट जी वीडियो जे लाइ। यकीननि तव्हांखे वणंदो। मां बि जॾहिं इहो ॾिठमि कंहिं ठाहियो, उन्हनि पंहिंजे हिसाब सां पंहिंजी पसंदि सां ठाहियो, पंहिंजी सहूलियत सां। मूं वटि जेके शयूं आहिनि ऐं मूंखे जेके कलर्स पसंदि आहिनि, मां जीअं हिन में चेंज करणु चाहियां थी मां पंहिंजे हिसाब सां ठाहींदमि। त इहा का कॉपी करणु हिनखे न चवंदासीं, इनखे असां सिखण ई चवंदासीं। ऐं मां जॾहिं बि कुझु इंस्पायर थींदी आहियां कंहिंखां बि त मां एज़ इट इज़ उहे शयूं न ठाहींदी आहियां, मां हुन में कुझु न कुझु चेंज कंदी आहियां। इहो लाज़मी आहे त असां वटि सेम मटीरियल हूंदो कोन्हे, डिफरेंट हूंदो आहे, त पोइ असां थोरो पंहिंजे हिसाब सां हुननि में तब्दीली करे। जेको मां हमेशह चवंदी आहियां त असां जेको जुगाड़ चवंदा आहियूं हक़ीक़त में उहो जुगाड़ कोन्हे, उहा क्रिएशन आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे। सो अहिड़ी क्रिएशन्स मां बि घणियूं कंदी आहियां अल्हम्दुलिल्लाह। त अॼु कचहरीअ जे लाइ कुझु ख़ासि घणो आहे कोन। ॿाहिरि कमकार करे आयमि, क्यारी मां कचिरो कढियमि सॼो। सुभाणे त संडे आहे, स्वीपर बि न ईंदो त उहो कुंडड़ीअ में हिकिड़े में रखी आयमि। माण्हुनि खे शर्म कोन्हे, जेके हिकिड़ो थींदो आहे उॾरी ईंदो आहे न, हवा लॻंदी आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे। पर थेलियुनि में गंढ ॾेई को उछले वञे त बसि पोइ हाँ ई सड़ी थो वञे मुंहिंजो। सुधरण वारा माण्हू ई न आहिनि। ख़ैरु बहरहाल बाक़ी सभु ख़ैरु आहे। उमेदु त तव्हां ॾे बि ख़ैरु हूंदो। अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो। अॼु जे व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां। पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, वॉक ज़रूरु कयो, वण पोखियो, ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो।
ऐं अॼु मां रिलीअ जी वीडियो शेयर कई, उमेद तव्हां सभिनी खे पसंदि आई हूंदी। ऐं अॼु जेका दाल ऐं कीमे जी ठाही अथमि उहा इनशाला सुभाणे मां शेयर कंदमि, तव्हांखे सुभाणे ॾिसण लाइ मिली वेंदी। ऐं उनखां अलावा बसि सुभाणे मोकिलाईंदासीं, अलाह चाहियो अगरि इनशाला सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। ऐं थी सघे हिकिड़ी ॿ एक्स्ट्रा ॿियूं वीडियोज़ बि ठाहियां, उहो ॾिठो वेंदो त कयां थी या नथी कयां, बहरहाल इरादो आहे। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, सुभाणे मिलंदासीं इनशाला। अल्लाह भाई।